नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे भाण सैदाबाद का ख़बर ॾींदा हलूं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे तक में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ताज़ियतूं कयूं। इन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PTI जा पंहिंजा माण्हू वक़्त बे वक़्तु हुकूमत ख़िलाफ़ आवाज़ उथारनि था। अपोज़िशन न पर वफ़ाक़ी हुकूमत खां पंहिंजा ई माण्हू नाराज़ आहिनि। PTI हुकूमत खां पंहिंजा ई एतादी नाराज़ आहिनि। कराची जा MNAs बि पंहिंजी हुकूमत खां नाराज़ आहिनि। लॻे थो वफ़ाक़ी हुकूमत घणो न हली सघंदी। अॻिते ॾिसूं था त कहिड़ी पार्टी अक्सरियत हासिल करे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरियां ई चयो हो त वफ़ाक़ी हुकूमत एतिरो न हली सघंदी। आसिफ ज़रदारी जी मेडिकल बुनियादुनि ते ज़मानत थी आहे। बीमारी सबबि आसिफ ज़रदारी अक्सर इस्पताल में रहे थो। महांगाई ग़रीब माण्हुनि खे पीसे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। PTI जा पंहिंजा ई मेंबर हुकूमत खे टफ टाइम ॾियनि पिया। रिसेलमी अंदरि इन हाउस तब्दीली आइनी ऐं जमहूरी तरीक़े सां ईंदी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।